जय श्री झूलेलाल। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुसे। नवरात्रि जी उत्पत्ति इन जो इतिहास छा आहे त अचो पाण इन जी जानकारी करूं। त तेॾी पाण सभिनी न्याणियुनि ऐं कन्याउनि खे पाण प्रसादी खाराईंदा आहियूं। त नवरात्रि जी उत्पत्ति कीअं थी हुई ॿुधायो थो वञे पौराणिक कथाउनि में कि महिषासुर नाले जो हिकु राक्षस हूंदो हो। उहो राक्षस अधु उनजो शरीर राक्षस जो हूंदो ऐं ॿियो बैल जो हूंदो हो। त उहो तमामु ई वधीक भॻवान खे ध्याईंदो हो, ब्रह्मा जी जी तपस्या कंदो। त ब्रह्मा जी उन जी तपस्या सां ख़ुशि थी विया ऐं चयईंसि कि तूं मूंखां वरदान घुर कि तोखे छा घुरिज आहे। उन चयईंसि कि मूंखे केर बि को बि भॻवान को बि राक्षस मूंखे मारे न सघे, मुंहिंजो वध न करे सघे ऐं मूंखे जीवन जो वरदान खपे। त चई तथास्तु। त चईंदा आहिनि कि जीवन में को बि पाण खे सुठे कम लाइ अगरि वरदान मिलनि त तमामु सुठो, पर उन जेको वरदान मिलियो उनजो उन छा कयो, ग़लति उपयोग कयो। उन हाहाकार मचाए करे सभिनि देवताउनि खे सभिनि खे परेशान करणु लॻो। सॼे राज्य में सभु जॻह ते उनजो अत्याचार वधंदो वियो। त सभई मिली करे ब्रह्मा विष्णु महेश वटि मिली करे विया कि तव्हां जेको इन्हनि खे वरदान ॾिनो आहे इन सां ही सॼो अत्याचार ऐं छा करे रहियो आहे ऐं असां सभिनि खे परेशान ऐं दुखी, न असां जप तप हवन था करे सघूं, न ईश्वर खे ध्याए था सघूं। त असां छा करूं कि इन जो कुझु हल कढो। त सभिनि ब्रह्मा विष्णु महेश मिली करे इन्हनि पंहिंजी चईंदा आहिनि कि इन पंहिंजी शक्ति सां हिकु शक्ति रूपेण आदि शक्ति जंहिंखे पाण अॼु दुर्गा देवी मां मञूं था ऐं उन्हनि खे नमन करूं था, जेकी शक्ति जा 9 रूप आहिनि उन्हनि जो उन्हनि आविष्कार उन्हनि जनम वरितो दुर्गा मां। त दुर्गा मां उन जनम वठी करे उहा वई महिषासुर जे क्षेत्र में। महिषासुर जे क्षेत्र में वई त उनखे ॾिसी करे हिकु बार त हू मोहित थी वियो कि केतिरी सुहिणी सुठी प्रतिमा आहे। त उनखे विवाह जो प्रस्ताव ॾिनई। चई ठीकु आहे, मां तोखां विवाह कंदमि ऐं ज़रूरु कंदमि, पहिरीं तोखे मूंसां युद्ध करिणो पवंदो। अगरि तो मूंखे युद्ध में हराए रखियो त मां तोसां ज़रूरु विवाह कंदमि। चई ठीकु आहे। त चईंदा आहिनि न विवेक ऐं बुद्धि ॿई विनाश थी वेंदियूं आहिनि अगरि पाण अहिड़ी तरह जी का योजना मन में धारूं। इहो युद्ध 10 ॾींहं हलियो। इन कारण पाण 9 ॾींहं नवरात्रि मल्हाईंदा आहियूं, 9 देवियुनि खे पाण ध्याईंदा आहियूं। पर पाण 9 देवियुनि खे त ध्याईंदा आहियूं ऐं दुर्गा मां महिषासुर जो जेको वध कयो तॾहिं खां वठी महिषासुर मर्दनी बि चवंदा आहियूं पाण। पर पाण कन्याऊं खारायूं, पर न्याणियूं खारायूं। पंहिंजे घर में जेके बि पंहिंजूं माताऊं भेनरूं धीअरूं हुजनि सभिनि खां पहिरीं त पाण खे उनजो अपमान न करिणो आहे। उनखां पहिरीं उन्हनि जी इज़त करणी आहे, उन्हनि खां मिठो ॻाल्हाइणो आहे, उन्हनि खे बि उहो ई आदर सत्कार ॾियणो आहे जेको पाण दुर्गा मां खे ॾींदा आहियूं। ऐं इन ॾींहुं अगरि पाण इन ॾींहंनि में व्रत पूजा हवन करूं था त विशेष करे खाधे पीते जो बि ध्यानु रखिणो आहे। जोत कई घरनि में अखंड जोत ॿरंदी आहे त उहो बि ध्यानु ॾियणो आहे ऐं मदिरा पान ऐं खाधे पीते में लसन प्याज जो बि ध्यानु रखिणो आहे ऐं ब्रह्मचर्य जो बि पालन करिणो आहे। त घणेई माण्हू इनखे अखंड जोत ॿारे करे पंहिंजो व्रत कंदा आहिनि ऐं खाधे पीते ते बि विशेष ध्यानु ॾींदा आहिनि। चईंदा आहिनि न जहिड़ो अन्न ओड़ो पंहिंजो मन रहंदो। त पंहिंजे इन ॾींहंनि में नवरात्रि जे 9 ॾींहंनि में खाधे पीते जो ऐं खाधे पीते जो रहन सहन जो ऐं ॿोली जो शब्दनि जो भावनि जो सभ जो ख़्यालु रखिणो आहे। त इन्हनि ॾींहंनि में पाण अचो जप तप हवन मंत्र उच्चार करे पंहिंजे घर जी नेगेटिविटी बि दूरि करूं ऐं मां दुर्गा खे बि ध्यायूं। अहिड़ी शक्ति अहिड़ी पावर पंहिंजे भीतर बि अचे कि पाण बि ग़लति ॻाल्हि जो विरोध करे सघूं, ग़लति ॻाल्हि जो नाश करे सघूं। छोकी पाण में बि एतिरी शक्ति एतिरी पावर आहे। बसि उहो अगरि सत्य पंहिंजे भीतर हूंदो त ई इहो जागृत थींदो। त तव्हां सभिनि खे नवरात्रि जी लख लख करोड़ करोड़ वाधायूं हुजनि। जय श्री झूलेलाल।